टंडेहलार में जवाबदारन क्लिनिक में दाख़िल थी अताई डॉक्टर के ज़बह करे छॾियो। शहर के किरिया शाख वेझो सखी वहाब कॉलोनी में अताई डॉक्टर लालचंद बागड़ी जीअं ई पंहिंजे क्लिनिक में दाख़िल थियो त जवाबदारन हमलो कयो ऐं खेसि ॾाटरी सां ज़बह करण बाद दरवाज़ो बंद करे फरार थी विया। क्लिनिक मां रत ॿाहिरि निकिरण ते इलाइक़े वासियुनि हद जे थाणे ते इतला कयो। बी सेक्शन पुलिस वारदात वारे हंधि पहुती त मक़तूल जे वारसनि घेराव कयो, जंहिं सबबि छिकताण वधी वई। छिकताण दौरान केतिरियूं ई औरतूं ऐं मर्द बेहोश थी विया। पुलिस मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो। बागड़ी बिरादरी जे सवें औरतुनि ऐं मर्दनि पारां हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हयो, जंहिं सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। पुलिस धरणे वारे हंधि पहुची मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई, जंहिं ते एहतिजाज ख़तमु कयो वियो। मक़तूल अताई डॉक्टर लालचंद बागड़ी जे वारसनि जो चवणु हो त नाहियूं बिरादरी जे माण्हुनि पुराड़ी तकरार तां संदन नौजवान खे क़त्ल कयो आहे। अस्पताल खोले वेठो अलाए केर मारे हलियो असांखे ख़बर कोन्हे। असांखे इंसाफ़ खपे। ना जेड़ो ना झगड़ो असांजो न कदा तो न गाल असांजे नंढड़ा ॿारनि जो पे मारे बेगुनाह बे तस्कीर मारे छॾे विया। डांटो अलाए कुआरियूं हुयूं, डांटो हिकिड़ो उते पियो आहे, वॾो डांटो आहे न हू, ऐं कुआरींदा आहिनि हुननि हया धक उन्हनि खे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ्तार करे मक़तूल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। उधर उनकी जगहों पे कोई झगड़ा चल रहा था, उनका कल भी फैसला हो गया है, तो अभी फैसला हो गया, फिर वो आए हैं। इनका उन्होंने भी है कि उन्होंने ये बंदे नायू है, उन्होंने इनको कत्ल किया है। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचाए इलाइक़े में अमुन यकीनी बणायो वञे। नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, टंडोहलियार।